दीदार थी दो कहीं भी नेमत में एडो मजो नहीं दुन जेडो रब जी दीदार में मजो इतना बड़ो उसूल अब मूसा अलैहिस्सलाम जो रब के देखा तरफ से फरमाओ लन तरानी यो लफ्ज समझ जो समझण वाला चाचे तू हरगिज नथो दिसी सके मूसा के चाचे तू हरगिज ये नथो चवे लन उरा मां नथो देखार जी सघां अलावा ये नथो चवे तो मां पाण के देखारे नथो सघां मां त देखारींदुसि पर तू जंहिं जाइ ते बीठो आ इते तू ॾिसी हुज़ूर जन फरमायो जॾहिं जन्नती माण्हू उथंदा क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे 12 गज माना 90 फुट असाई केतिरा थींदा न फुट एतिरा फुट उनखे 12 गज उनखे कद हूंदो इंसान खे कद अब 12 गज मिलंदो ये तकींदे त कपटको किरी पवंदो पोइ चोटी न माण्हू ऐं जे एॾो कद हूंदो त एॾो भाटी हूंदी सम्झो था जन्नत में हिकिड़ो अजीब माण्हू ताक़तवर थी वेंदो एॾो मज़बूत थी वेंदो छो हिते अलाह साईं जेकॾहिं माण्हूअ जो वज़न वधाए न त पोइ सॼो ॾींहुं पियो हूंदो रूह में हिते ताक़त कोन्हे थुल्हे माण्हूअ जो रूह कमज़ोर थी वेंदो आहे सॼो ॾींहुं पियो बसि छो त उथां अचे करे छो हुनजे रूह में पावर ई कोन्हे जो एॾी बला बदन खे हलाए अरे उहो पावर कोन्हे हुनखे पोइ इहो पियो आहे हिकिड़ी जाते खड़ा थियो अलाए हिते खारायो हिते पीआरियो इन जे करे हिते रूह में ताक़त न आहे उते रूह वॾो ताक़तवर थी ईंदो ऐं बदन बि बॉडी बि एॾी वॾी ठहंदी या बुखारी शरीफ़ जी हदीस आहे सही हदीस में आहे एॾो डिघो माण्हू जेतिरो आदम अलैहिस्सलाम हुयो आदम अलैहिस्सलाम जेतिरो कद हूंदुसि हो न ऐं हुस्न बि एॾो हूंदुसि जीअं यूसुफ नबी जो आवाज़ दाऊद अलैहिस्सलाम जो एॾो मज़बूत माण्हू थी वेंदो अहिड़े माण्हूअ खे जन्नत में हुज़ूर फरमायो मोमिनो घबरायो न जन्नत में तव्हांखे हर माण्हूअ खे पंहिंजी जन्नत में रब जो ईअं दीदार थींदो जीअं 24 जो चंड तव्हां हर को पंहिंजे घर में ॾिसंदो आहे ईअं तव्हांखे रब जो दीदार थींदो